औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन। अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अॼु अव्हांखे हिकु ॿियो क़ुरान पाक जो अजाइब ॿुधायां थो, जंहिंजो उनवान आहे हज़रत ख़ातून जन्नत बीबी फ़ातिमा ज़हरा जन्नत जा 3 रोज़ा। मुंहिंजा साईं हिकिड़े वक़्तु बालकपण में हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा ॿई तबियतनि नासाज़ थी पिया। संदन वालिदा माजिदा सगोरी हज़रत ख़ातून जन्नत फ़ातिमा ज़हरा ऐं हज़रत फ़िज़ा रज़ी अल्लाह अन्हुम उन्हनि ॿिन्ही मासूम ऐं महबूब शाहज़ादनि जी सिहत लाइ 3 रोज़नि रखण जी बास बासी। जॾहिं रोज़नि रखण जो वक़्तु आयो त सभिनी रोज़े जी नियत करे छॾी। उन वक़्तु संदन घर मुबारक में खाइण लाइ अन्न कणो मौजूदु न हो। हज़रत सैयदना मुर्तज़ा अली शाह रज़ी अल्लाह ताला अन्हो हिकु यहूदी खां 3 साह जव वठी आया। पहिरें ॾींहुं रोज़े खोलण वक़्तु 1 साह जूं मानियूं तयारु करे साम्हूं रखियूं ई वयूं त दरवाज़ो मुबारक खड़कियो त आउं मिसकीन आहियां, बुखायल आहियां, मानी खपे। त उहे मानियूं उनखे ॾिनियूं वियूं। ॿिए ॾींहुं रोज़े खोलण वक़्तु 2 साह जवनि जूं मानियूं पचाए साम्हूं रखियूं वियूं त हिकु यतीम अची सदा हईं ऐं उहे मानियूं उनखे ॾिनियूं वियूं। 3 ॾींहुं रोज़े खोलण वक़्तु हिकु क़ैदी ग़ुलाम अची सखा वारे दरवाज़े ते आवाज़ु ॾिनो त बुखायल आहियां, खारायो। त 3 ॾींहुं रोज़े खोलण वारियूं मानियूं उन क़ैदी खे अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर ॾिनियूं वियूं ऐं पाण फ़क़ति पाणी ते रोज़ा रखियाऊं ऐं इफ़्तार कयाऊं। हज़रत बीबी फ़िज़ा संदन ख़ादमियाणी हुई। ही आहे अहवाल ख़ज़ाइनुल इरफ़ान सुफ़ो 843 ते। क़ुरान करीम में अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणीअ जे इन्ही अमल मुबारक खे हिन तरह बयानु फ़रमायो आहे त वयुतिमून ताम अला हुब्बिही मिस्कीनऊ व यतीमऊ व असीरा इन्नमा नुतिमुकुम लिवजहिल्लाहि ला नुरीदु मिनकुम जज़ाउ वला शकूरा। दहर सूरत आहे। याने ऐं अहले बैत खाधो खाराइनि था उन अल्लाह ताला जी रज़ा में मिस्कीन खे, यतीम खे ऐं कैदी खे। उन्हनि खे चवनि था त असां तव्हांखे ख़ासि ख़ुदा करणु खाधो खारायूं था ऐं असांखे तव्हांजे कंहिं एवज़ या शुक्रगुज़ारी जी ज़रूरत न आहे। मुंहिंजा साईं नसीहत हिन में कहिड़ी आहे त अजब ऐं इबरत में विझंदड़ हिन वाक़े मां मुस्लमाननि खे सबक़ु हासिलु करणु घुरिजे, जंहिं पाक घराणे जे सदके खेनि मुस्लमानी ऐं कलमो नसीब थियो आहे। ॾिसो त हुज़ूर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो पाक घराणो 3 ॾींहं लगातार पाण त रुगो पाणी ते रोज़ा रखी ऐं खोले थो, मगर साइल याने मिस्कीन, यतीम ऐं क़ैदी खे बुखियारो ॾिसी नथो सघे।
बुखियारो ॾिसी नथो सही सघे। हिन खां वधीक असां मुसलमाननि लाइ हिदायत जो ॿियो कहिड़ो सबक़ु थी सघे थो। मुंहिंजा साईं, अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां ऐं असां सभिनी खे मिसकीननि, ग़रीबनि, यतीमनि, बेसहारनि, मुसाफ़िरनि, क़ैदियनि, बुखायलनि जी परघोर लहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जीअं असांखे बि मुंहिंजे महबूब पाक जे घराणे जी पर नसीब थिए ऐं उन सां गॾु मुंहिंजे रब करीम जो फज़ुल, करम ऐं रज़ा हासिल थिए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त मुंहिंजो हीउ चैनल सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां लाइक कंदा ऐं मुंहिंजे हिननि जेके तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां थो उन्हनि मुतालिक़ मूंखे पंहिंजी राय खां आगाह कंदा, तव्हांजी महिरबानी थींदी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।